अस्सलाम वालेकुम आवाज़गार बहरो अज तव्हांखे असां उन तजर्बे जी तरफ़ वरी वठी था हलूं जंहिं तजर्बे जे बारे में तव्हांखे ॿुधायोसीं त DAP ते असां कोटिंग कंदासीं कंहिं मटीरियल जी। उन सां DAP जो मिक़दार जेको पाण हिकिड़ी बोरी एकड़ ते ॾियूं था उहो घटिजी अधु बोरी ते अची वेंदी आहे। साईं शबीर शाह सां गॾु असां उन्हनि जे फार्म ते बीठा आहियूं। असां हींअर ॾिसो DAP खे कोटिंग करे छॾी आहे। हीअ DAP आहे, असां हिनखे हिकु दफ़ा कोटिंग कई आहे, उहो प्रोसेस तव्हांखे ॾेखारींदासीं ऐं असां उनखे ॿिए दफ़ा कोटिंग कंदासीं, उहो प्रोसेस तव्हांखे ॾेखारींदासीं। इंशाअल्लाह आहिस्ते आहिस्ते तव्हांखे हिन बारे में ॿुधाईंदासीं, जिन जा रिज़ल्ट जेके मिलंदा उहे बि असां तव्हां सां शेयर कंदासीं। वॾी महिरबानी। हाणे आवाज़गार ॿाहिरो हीउ असां हिकिड़ो मटीरियल खयो आहे जेके असां हिन में बोतल में विझंदासीं। हिन खे असां मापियो आहे, हीउ तक़रीबन 30 ग्राम जो यानी 30 ग्राम जो हीउ ढक आहे जेको असां हिन में विझूं पिया। उन खां पोइ साईं शबीर शाह खे चवंदुसि त हिन में अंदाज़न 100 ml ताईं मटीरियल विझे। बस साईं घणी भरिजे पई जी। हाणे साईं मुंहिंजा हिन खे थोरो पाण हलो ॾींदासीं। थोरो पाणी पवंदो, पाणी थोरो पवंदो, सफ़ा घटि थी वियो। आवाज़गार ॿाहिरो हाणे ॾिसो थोरो असांखे ट्रिक सां हीअं करिणो आहे, बसि हेतिरो लाहींदा वञूं ऐं हिन खे असां चङे नमूने सां ईअं मिक्स कंदा वञूं। हिन में दस्ताना पाइणु ज़रूरी आहिनि, पर हिन वक़्तु असां वटि मौजूदु कोन्हनि। हथनि ते दस्ताना हुजणु ज़रूरी आहे। जंहिंमें लॻंदो वञे न उनखे असां हीअं अलॻि कंदा वञूं। थोरो बि हिन जो इलाही थो वञे, ये कलर में चमक अची वई आहे। इहा वधीक खण थोरो इहो थोरो वॾा बुका ओ ई अटो कीअं ॻोईंदी ईअं ॿई हथ ओ ई ज़हर कोन अथव न। हेतिरी हथ ओ ईअं हेतिरी वांदो माण्हू न छॾी खुदा ही तरीक़ो ही भलो थोरो चढ़ायो जी। आवाज़गार बहरो हाणे जेको बक़ाइदा असां इन ते वञूं पिया, हिन खे वरी जेको रहियो हो असांजो 70 ग्राम उहो हिन में विझंदासीं। 30 ग्राम असां पहिरीं विधो, बक़ाया 70 ग्राम असां हिन में विझी ऐं वरी महलूल ठाहींदासीं ऐं पोइ वरी असां हिन खे इन जे मथां कोट कंदासीं। हाणे हीअ असां तक़रीबन 70 ग्राम खयो आहे, हिन में असां थोरो ई मटीरियल विझंदासीं।